जो लिखिया गिरोड़ी साहब ॿुधो अथव मंगरियो हो ज़ात जो केर अल्लाह सही हुनखे वॾी इज़त बख़्शी जो बुज़ुर्ग पंहिंजे ज़िंदगीअ में 200 साल बाद में अचण वारा मामला उन्हनि जी पेशनगोई कई। उन गिरोड़ी साहब जे ज़माने में हे नोट वारा पैसा कोन हा, चांदीअ जा पैसा हूंदा हा, रुपयो 8 आना 4 आना। नोट पोइ थियो आहे, पाकिस्तान ठहियो उन खां पोइ नोट थिया, न त अॻे पैसा हूंदा हा चांदीअ जा। गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह 200 साल अॻे करे मुंहिंजा दोस्त पेशनगोई कई त काग़ज़ ज़र कंदा। हज़रत पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह अञा ॼावा ई कोन हा। गिरोड़ी साहब अॻे ई थो चवे रोज़े धणी रहबर थींदो। मुंहिंजा दोस्त रेल कान ही उन्हीं गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह रेल जे बारे में ॿुधायो त हेठां बि उनखे पेरनि में लोह हूंदो ऐं उनजे मशीन खे बि वरी लोह हूंदो। पटियूं लोह जूं हूंदियूं, लोह जे पटनि जे मथां गाॾियूं डोड़ंदियूं। उन्हीं ज़माने में असांजे हिन मुल्क सिंध वग़ैरह में हवाई जहाज कंहिं ॾिठो ई कोन हो। गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह पेशनगोई में फरमायो त हिकिड़ो अहिड़ो वक़्तु ईंदो जो मथे जहाज उॾामंदा जीअं मकड़ उॾामंदा हन, अहिड़े मकड़नि जे सूरत में जहाज उॾामंदा। इएं बि लिखई त आलिम घणा हूंदा पर आमिल कोन हूंदा। अॻिते फरमाए थो औलाद अहमद जाम जो हूंदो बिल्कुलु बेदीना। औलाद अहमद जाम जो हूंदो बिल्कुलु बेदीना के काहे पवंदा कुफर में त के शिया शोख थींदा। उन बुज़ुर्ग अॻवाणी मुंहिंजा दोस्त 200 साल जेका ॻाल्हि कई सां सभु सही थी आहे। हाजी वीदा हज ते वठी रनुन जा राया। टे ॼणा हूंदा हाजी त 4 हूंदियूं मायूं पाण सां वठी वेंदा। अॼुकल्ह त वरी जेके एजेंट हज़रात अथव न, एजेंट अलाए कंहिंजी माई कंहिंजे मथे वेंदा हणनि पिया। छो सऊदी चवे थो त ज़ाल खां सवा, माउ खां सवा, भेण खां सवा न अच उमिरे ते। हाणे माई बि चई त मां बि वञा, न को अथसि भाउ, न को मुड़ुसु गॾु, न को पुटु गॾु। हाणे माई खे शौक़ु आहे वञा। ॿियो थो चए मां बि भला उमिरे ते वञा, न को पंहिंजी भेण न का धीउ गॾु। पोइ एजेंट 10 रुपयनि खां, 100 रुपए खां, 1000 रुपए खां, 5000 रुपए खां कूड़ो हलफनामो एफिडेविट ॾींदा हली हीअ माई फलाणी मरियम जे काहे सां गुलण जी भेण आहे। रसूलुल्लाह फरमायो आहे जेका औरत धारे माण्हूअ सां भली मके वञे, भली मदीने वञे, भली हज ते वञे, घर खां निकिरंदी आहे, धारियो माण्हू गॾु हूंदो आहे, रसूलुल्लाह फरमाए थो अल्लाह जा मलाइक उन ते लानत मोकिलींदा। इहो कहिड़े कम जो उमिरो, इहो कहिड़े कम जो हज जो 2 महीना 3 महीना 15 ॾींहं 20 ॾींहं वीज़ा तो ते रोज़ पई लानत वसे। तूं पाण में ख़ुशि आहियो त मां माई उमिरो करे आई आहियां? न, अल्लाह तौफ़ीक़ ॾेई त पुट वठी वञो, अल्लाह तौफ़ीक़ ॾेई त मुड़ुस सां वञो, अल्लाह तौफ़ीक़ ॾेई त पंहिंजे भाउ सां गॾिजी वञो। धारे माण्हू खे, ओपरे माण्हू खे कूड़ हणी, कूड़ो कसमनामो ॾेई उमिरे ई हज ते न वञनि असां जूं अदड़ियूं, असां जूं भेनरूं सवाब जे बजाय लानत वठण में कहिड़ो फ़ाइदो आहे। 200 साल अॻु में गिरोड़ी साहब पेशनगोई करे विया। हाणे मां त ॻाल्हि त कई पर हिते नवाब शाह में खोड़ उमिरे जा इश्तिहार लॻा पिया आहिनि। एतबार केरु कोन चयो मुफ्ती साहब मथो हणी वियो पियो, हाणे असांखे 4 पैसा मिलंदा। पोइ अदा इहे पैसा कमु न ॾींदई, क़यामत में पादर खणंदे पाण ई ख़बर पइजी वेंदी। हा, हुन गिरोड़ी